नौशरो फेरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक दरिया खान मरीअ में क्रिकेट टूर्नामेंट जा दिलचस्प मुकाबला जारी। जीके मरी लतीफ 11 ऐं जीके मरी सलियार ज़ोहेब में मुकाबलो थी गुज़रियो। जीके मरी लतीफ 11 जे रांदीगरनि पहिरियां टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो कयो। 6 ओवरनि में मुख़ालिफ़ टीम जे रांदीगरनि खे 84 रन्सनि जो टारगेट ॾिनो। जीके मरी सलियारिस ज़ोहेब 84 रन्सनि जो ॾिनल हदफ़ 5 ओवरनि में आसानीअ सां पूरो करे मैदान मारे वरितो। जीके मरी सलियारिस ज़ोहेब जी रांदीगर अशफाक़ बहितरीन बैटिंग करे 40 रन्सूं ठाहे निमाया रहियो ऐं टीम खे कामयाबी ॾियारी। जीके मरी सलियारिस ज़ोहेब जी रांदीगर ॼमी 4 विकेटूं वठी मैन ऑफ दी मैच क़रार ॾिनो।